हाँ वो जेको शऊर जी गाल करे पियो वो ॾोही आहे। जेको किताबन में ईरान सेखारे तो वो ॾोही आहे। औरतन के गुलामी मां कढे हकन जी वेड़ सेखारे तो वो ॾोही आहे। नौजवानन के बैनर प्ले कार्ड लिखण सेखारे तो वो ॾोही आहे। छोकरियन खे कलम किताब हथ में ॾेई नारा हणण सेखारे थो उहो ॾोही आहे। औरत मजदूर शागिर्दन जी गाल करे तो वो ॾोही आहे। हर माण्हू सां मुर्की मिले थो मुर्कंदड़ चेहरो ॾोही आहे। मिस्किन मारूड़न जे सॾ में सॾ ॾिए थो बाह ॿेली बणिजे थो वो ॾोही आहे। जेको हैदर बख्श जतो ई सोशलिस्ट स्कूल हलाए नज़ीर अब्बासी चे गुवेरा कार्ल मार्क्स ऐं धरती सां इश्क जी प्रचार करे थो वो ॾोही आहे। न्यायन जी तालीम तशद्दुद का पाक मुआशरे जी गाल करे थो वो ॾोही आहे। सिंगार टहकन मुर्कन सां हर चेहरे ते मुर्क आणे थो वो सिंगार ॾोही। कामरेड सिंगार नुनारी के आजाद कयो। कामरेड सिंगार नुनारी के आजाद कयो। सिंगार नुनारी के आजाद करियो। कामरेड सिंगार नौनारी खे आजाद करियो। कामरेड सिंगार नुनारी के आजाद कयो। कामरेड सिंगार नुनारी खे कामरेड सिंगार नुनारी के आजाद कयो। कामरेड सिंगार नुनारी के आजाद कयो। कामरेड सिंगार नुनारी के आजाद कयो।